नाज़रीन ही ताज़ा तरीन ख़बर असां शेयर कंदा हलूं त सांगड़ पुलिस मुबैना मुक़ाबले बाद एक ॾोहारी खे पिस्तौल समेत ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। SHO सांगड़ ज़ाहिद हुसैन कबू मूजिब पुलिस ॻुझी इतला ते बाईपास रोड ते मुबैना मुक़ाबले बाद जवाबदार सजाद उर्फ़ अजय निज़ामानी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिब गिरफ़्तार कयल जवाबदार खां हिकु पिस्टल बि हथ कयो वियो आहे, जॾहिं त गिरफ़्तार कयल जवाबदार मथां सांगड़ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते फुरूं धाड़ा ऐं चोरनि जा केस दाख़िल आहिनि। होॾां ज़ख़्मी थियल नौजवान जे वारसनि पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त पुलिस बिना जवाज़ संदन नौजवान खे जुर्त मुक़ाबले में हाफ़ फिराए कयो आहे। मामले जी जांच कराए इंसाफ़ कयो वञे। ही ताज़ा तरीन ख़बर असां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं त पुलिस ॻुझी इतला ते बाईपास रोड ते मुबैना मुक़ाबले बाद जवाबदार सजाद उर्फ़ अजय निज़ामानी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिब गिरफ़्तार कयल जवाबदार खां हिकु पिस्टल बि हथ कयो वियो आहे, जॾहिं त गिरफ़्तार कयल जवाबदार मथां सांगड़ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते फुरूं धाड़ा ऐं चोरनि जा केस दाख़िल आहिनि। होॾां ज़ख़्मी थियल नौजवान जे वारसनि पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त पुलिस बिना जवाज़ संदन नौजवान खे जुर्त मुक़ाबले में हाफ़ फिराए कयो आहे। मामले जी जांच कराए इंसाफ़ कयो वञे। ही ताज़ा तरीन ख़बर असां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं त